सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि मलीर एक्सप्रेस वे बाबति इजलास। मलीर एक्सप्रेस वे जे पहिरें मरहले में कम तेज़ करण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ॼाम सादिक पुल खां शाह फैसल टाउन ताईं 15 किलोमीटर जो ट्रैक पहिरें मरहले में मुकमल कयो वञे। अगस्त जे आख़िर ऐं सेप्टेम्बर में 15 किलोमीटर मलीर एक्सप्रेस वे खे शुरू करणु चाहियूं था। 15 ॾींहनि अंदरि सर्वे करे रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर समूरनि DCs खे सरकारी ज़मीनुनि जे मुकमल हिफ़ाज़त करण जी हिदायत कंदे चयो आहे त कंहिंखे बि सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां पाकिस्तान जी आवाम लाइ ख़ुशख़बरी। दुनिया जी सभ खां वॾी बस ठाहींदड़ कंपनी यूटोंग तरफ़ां कराची में इंट्रा-सिटी ऐं EV बसुनि जो प्लांट लॻाइण जो फ़ैसिलो। यूटोंग विच ओलह जे CEO ऐं ॿियनि अमलदारनि जी सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन सां मुलाक़ात। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त यूटोंग तरफ़ां कराची में प्लांट लॻाइण जो कमु 3 महीननि अंदरि शुरू थींदो। प्लांट जो कमु ईंदड़ साल मुकमल थी वेंदो। यूटोंग जूं इंट्रा सिटी ऐं इलेक्ट्रिक बसूं हाणे कराची में ठहंदियूं। प्लांट में EV बसूं बि हाइब्रिड बसूं तयारु कयूं वेंदियूं। प्लांट लॻाइण सां सनअतुनि खे हथी मिलंदी ऐं रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थींदा। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ पाकिस्तान रेलवेज़ मुसाफ़िर रेलगाॾियुनि जे भाड़नि में हिकु भेरो ॿीहर इज़ाफ़ो करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि समूरनि मुसाफ़िर रेलगाॾियुनि जे इकोनॉमी, AC स्टैंडर्ड, AC बिज़नेस, AC पार्लर, AC स्लीपर क्लासिस जे भाड़नि में 1% इज़ाफ़ो कयो वियो। मेल एक्सप्रेस ऐं इंटरसिटी मुसाफ़िर ट्रेनुनि जे भाड़नि में इज़ाफ़ो कयो वियो। भाड़नि में इज़ाफ़ो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलंदड़ समूरनि रेलगाॾियुनि ते बि लागू थींदो। सिंध जे गाॾी वारे शहर कराची समेत सॼे सूबे में गर्मी जी शिदत बरक़रार। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जो चवणु आहे त कराची में बरसात जो फ़िलहाल को इम्कान नाहे। गर्मी परे 40 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कई वई ऐं गर्मी जी शिदत 50 डिग्री सेंटीग्रेड खां वधीक महसूस करे सघिजे थी। घटि प्रेशर सबबि शहर में घुट ॿूसर जी सूरतहाल बरक़रार आहे। हवा जो घटि दबाव जेकॾहिं समुंड तरफ़ अचे हा त बरसातूं थियनि हा। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अणॼातल 20 ॼणनि जा लाश ठाहिया आहिनि। गुज़िरियल 2 ॾींहंनि दौरान 4 लाश ईदी रज़ाकारनि ऐं 16 लाश छीपा रज़ाकारनि खे मिलिया। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि सख़्त गर्मी सबबि केतिरनि ई माण्हुनि मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में तिबी इमदाद हासिल कई। हथायल लाशनि जे वारसनि जी ॻोल्हा नादरा ज़रिए कई थी वञे। मुल्क में सती आदमशुमारी ऐं घरशुमारी जी पहिरीं डिजिटल सेंसस जा अंग अखर जारी। शुमारियात खाते मूजिबि सिंध जे 70.33% आबादी खे बिजली जी सहूलियत आहे। 12.58% घराड़ा सोलर इस्तेमाल करे रहिया आहिनि। कराची जी आबादी 1,88,60,000। हैदराबाद जी कुल आबादी 19,20,000 आहे। सखर शहर जी आबादी 5,60,000 ऐं लाड़काड़े जी आबादी 5,50,000 आहे। सभ खां वधीक गैस पैदावार कंदड़ सिंध जा 52.32% घराड़ा गैस इस्तेमाल कनि था। पाकिस्तान में 21,26,099 परॾेही शहरी रहनि था। सिंध में सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़नि जो अंग 60,014% आहे। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र सुप्रीम कोर्ट जो इदहाक़ जज बणिजण खां मुआज़रत करे छॾी। मक़बूल बाक़र जो चवणु आहे त इदहाक़ जज जी मुक़ररी आइनी आहे। इदहाक़ जज वारे मामले ते तनक़ीद बिना जवाज़ आहे। हू ज़ाती सबब जे करे इदहाक़ जज थियण खां मुआज़रत करे छॾी आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी नेशनल ड्रग्स सर्वे जी उसूली मंज़ूरी ॾेई छॾी। 11 सालनि खां पोइ थींदड़ सर्वे तहत सॼे मुल्क में मंशियात इस्तेमाल कंदड़नि जी डेटा गॾु कई वेंदी। घरू वज़ीर जी सदारत हेठि नेशनल ड्रग्स सर्वे कमेटी जो इजलास 15 ॾींहनि अंदरि सर्वे बाबति मामलनि खे हतमी शक्ल ॾियण ऐं घरनि खां सवाइ तालीमी इदारनि, कचियुनि आबादियुनि ऐं ॿियनि हंधनि तां बि डेटा वठण जी हिदायत। घरू वज़ीर हुकुम ॾिनो आहे त नेशनल ड्रग्स सर्वे खे हर सूरत में जामा ऐं तस्दीक थियण हुजणु घुरिजे। मंशियात ख़िलाफ़ का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। सर्वे कराइण में सहकार लाइ आलमी तरक़ियाती इदारनि सां राब्तो कयो वञे।
इडहाक जज मुक़ररु थियणु घुरिजे। इडहाक जजनि जी मुक़ररी जी आइन इजाज़त ॾिए थो ऐं उन्हनि जी मुक़ररी चीफ जस्टिस न पर जुडिशल कमीशन खे करणी आहे। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर ताड़ जूं निजी टीवी सां ॻाल्हियूं संदसि चवणु आहे त कमीशन में सुप्रीम कोर्ट जा 5 सीनियर जज शामिल आहिनि। जुडिशल कमीशन उन्हनि जजनि जी मुक़ररी कंदी। इहे ईंदा त जीअं आम माण्हुनि जे केसनि जो फ़ैसिलो थी सघे। सुप्रीम कोर्ट में 17 जजनि जो अंग पूरो न आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अरड़े पुट शहीद शाहनवाज़ भुट्टो जी 39वीं वरसी मल्हाई पई वञे। पीपी ज़िले लाड़काड़े पारां ॻड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में वरसी तक़रीब मुनक़िद। शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरे इज्तिमाई दुआ पिणु घुरी वई। शहीद शाहनवाज़ भुट्टो समेत ॿियनि शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहीद शाहनवाज़ भुट्टो खे 39 वरसी ते ख़राज अक़ीदत पेश। संदसि चवणु आहे त शहीद शाहनवाज़ भुट्टो जी इनक़लाबी सोच ऐं जमहूरियत लाइ जिदोजहद ते ॿधल लेगसी मशले राह आहे। अॼु जो ॾींहुं बि यादि ॾियारे थो त भुट्टो ख़ानदान जमहूरियत लाइ केतिरियूं ई क़ुर्बानियूं ॾिनियूं। पाकिस्तान में मज़बूत जमहूरियत बराबरी ऐं तरक़ी पसंद मुआशरे लाइ जिदोजहद जारी रहंदी। विछड़ी वियल सूफ़ी फ़नकार सोढल फ़क़ीर जी यादि में सिंध जो सक़ाफ़ती मंज़र उदास। दिलियुनि ते राॼ कंदड़ पर बेक़दरीअ जो शिकार थियल फ़नकार जे मोरे वेझो अबाड़े ॻोठ लगारी विझाणी में तदफ़ीन। फ़क़ीर फुक़रा ऐं संदसि सोगवार मदा तॾे ते पंहिंजा लुड़क रोके न सघिया। सोढल फ़क़ीर जे पोइरनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सूफ़ी रागी सोढल फ़क़ीर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर चयो आहे त सोढल फ़क़ीर सूफ़ी बुज़ुर्गनि जी शाइरी खे बहितरे अंदाज़ में पेश कयो। अल्लाह ताला मरहूम सोढल फ़क़ीर खे जन्नतुल फ़िरदौस में आला मुक़ाम अता करे। सक़ाफ़त वारे वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह पारां सोढल फ़क़ीर जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त सोढल फ़क़ीर सूफ़ी राग में पंहिंजो धार ऐं मुनफ़रिद मक़ाम ठाहियो। कराची में ब्यूटी पार्लर मालिक था औरत डिप्टी कमिश्नर जे गार्ड खे ज़ख़्मी करण वारे वाक़े जो केस दाख़िल। मालिक गिरफ़्तार। 2 ॾींहं अॻु डिप्टी कमिश्नर रेवेन्यू सानिया शेख ऐं ब्यूटी पार्लर अमले विच में झेड़ो थियो हो। झेड़े दौरान ब्यूटी पार्लर मालिक बिलाल सिद्दीकी गार्ड हालार खे गोली हणी ज़ख़्मी कयो हो। वाक़ियो डिफेंस बदर कमर्शियल एरिया में पेश आयो। डहरकी में मुबैना तौर फोत थी वियल नींगरी खे वारसनि पारां जाली आलिम मथां क़तल जो इल्ज़ाम। 3 ॾींहं अॻु मुस्तफ़ा कॉलोनी में 14 वरियनि जी रेखा बाई फोत थी वई हुई। नींगरी जे वारसनि इल्ज़ाम मड़ियो आहे त नींगरी खे जाली आमिल अनिल कुमार पाणी में लूणु मिलाए पाणी सां भरियल 3 जग पियारिया, जंहिं सबबि नींगरी फोत थी। इंसाफ़ कयो वञे। चकवे जो कचे में हथियारबंद हथाफोड़ दौरान धनार कतल। ॻोठ गुलाम सरवर राॼाणी में हथियारबंद धनार असदुल्ला राॼाणी खे क़तल करण खां पोइ मेंहूं फुर करे विया। ऐं मलाइशिया जे अॻूणे वज़ीर आज़म महातीर मोहम्मद जी तबियत नासाज़। इस्पताल दाख़िल। 99 वरियनि जे महातीर मोहम्मद खे खंघि सबबि इस्पताल में दाख़िल करायो वियो। महातीर मोहम्मद सूमर ख़ान नेशनल हार्ट इंस्टीट्यूट में आहे ऐं कुझु ॾींहं वधीक तिबी मर्कज़ में रहंदो।